नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾहों मेल में ख़बर ॾींदा हलूं त ॾहों मेल पुलिस सब इंस्पेक्टर हादी बख्श ख़ासकेली सिंध सरकार पारां अॼु जुमे ते मंझंदि जो 12 वॻे खां 3 वॻे ताईं ॾहों मेल मुकमल लॉकडाउन कराए छॾियो। एहलकार सख़्ती कंदे सॼे शहर खे मुकमल लॉकडाउन कराए छॾियो आहे। सॼे शहर में पुलिस मोबाइल में गिश्त कंदे लाउड स्पीकर ते ऐं मस्जिदनि मां ऐलान ॾियारे शहरनि खे आगाही ॾींदे चयो त सभिनी शहरनि खे आगाह थो कजे त हुकूमत सिंध जे हुकुम ते शहर खे मुकमल लॉकडाउन कयो वियो आहे, जंहिं सबबु अॼु को बि शहरी शहर में दाख़िल न थिए ऐं सभिनी खे आगाही थी ॾिजे त जुमे जी नमाज़ पंहिंजे घरनि में अदा कई वञे। भञकड़ी कंदड़नि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी ऐं संदसि मथां 144 तहत केस दाख़िल कया वेंदा। पुलिस जी आगाही खां पोइ शहर में दाख़िली समूरा रस्ता सील कया विया आहिनि। शहर जो मुकमल बाज़ारूं मार्केटूं बंदि थियण खां पोइ शहर वीरान थी वियो आहे। शहरी लॉकडाउन ते अमल कंदे पंहिंजे घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।